नवमी न्यूज़ पारां अव्हांखे ताज़ा तरीन ब्रेकिंग न्यूज़ ॾींदारूं त पाकिस्तान फसल खे बीमारियुनि खां बचाइण लाइ जदीद टेक्नोलॉजी ते ॿधल 2 देसी ड्रोन्स तैयार करे वरिता आहिनि। ड्रोन्स 16 लीटर कीड़ा मार दवा ज़रिए 11 मिंटनि ताईं स्प्रे करण जी सलाहियत रखनि था। फवाद चौधरी जो चवणु आहे त फसल जे मुकमल मॉनिटरिंग जी सलाहियत रखंदड़ ड्रोन ज़राअत में नओं इनक़लाब हूंदो। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त पहिरियां पूरे फसल ते स्प्रे कयो वेंदो हो, हाणे सेंसर्स ॿुधाइनि था त फसल जे कहिड़े हिसे खे बीमारी लॻी आहे। नाज़रीन, नवमी न्यूज़ पारां अव्हांखे ताज़ा तरीन ब्रेकिंग न्यूज़ ॾींदारूं त पाकिस्तान फसल खे बीमारियुनि खां बचाइण लाइ जदीद टेक्नोलॉजी ते ॿधल 2 देसी ड्रोन्स तैयार करे वरिता आहिनि। ड्रोन्स 16 लीटर कीड़ा मार दवा ज़रिए 11 मिंटनि ताईं स्प्रे करण जी सलाहियत रखनि था। फवाद चौधरी जो चवणु आहे त फसल जे मुकमल मॉनिटरिंग जी सलाहियत रखंदड़ ड्रोन ज़राअत में नओं इनक़लाब हूंदो। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त पहिरियां पूरे फसल ते स्प्रे कयो वेंदो हो, हाणे सेंसर्स ॿुधाइनि था त फसल जे कहिड़े हिसे खे बीमारी लॻी आहे।